अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां मुमताज़ ख़ास के लिए। असां अॼु हिकिड़े अहिड़े पुठिते पैर इलाइक़े में मौजूदु आहियूं जिते का बि ज़िंदगी जी सहूलियत कोन्हे। न पीअण जे लाइ मिठो पाणी आहे ऐं न ई का सिहत जे लाइ को इस्पताल आहे, न को स्कूल आहे। हीअ असां तव्हां ॻोठु ॾिसी सघो था, हीअ जागीर जो ॻोठु आहे जेको सभिनी सहूलियतुनि खां महरूम आहे। हीअ तव्हां ॾिसो था, हीअ शहीद गढ़ा वारो ॻोठु गढ़नि जो मशहूरु आहे। हीअ मीण माशी ऐं दोस्तली बंगुलनि वारे रोड सां बि मिले थो, शहदाद कोट खां बि मिले थो। पर वसां भगोदड़ो आहे तालको कुबे सईद खाना में ऐं यूसी हज़ारवाह जो हीअ इलाइक़ो आहे। तव्हां ॾिसो था, हीअ मुकमल तौरु ॻोठु तबाह थी चुको आहे बारिशुनि जे करे। दुकान हूंदा, बाज़ारूं हूंदियूं, पर हीअ ॾिसो था अॼु तव्हां मुंहुं हुनजे दड़े वारो ॾेख ॾेई रहियो आहे। हीअ तमामु वॾी एरिया में ॻोठु हुयो, पर हिन बुख बदहाली ॾुकार ऐं सहूलियतूं न हुजण जे करे आहिस्ते आहिस्ते माण्हू हितां लॾ पलाण करे शहरनि तरफ़ हलिया विया। पर जेके वीचारा मजबूर मासूम माण्हू हींअर वेठल आहिनि ऐं ग़रीब मिसकीन तिन जो बि गुज़ारो कोन पियो थिए। हीअ असां सां गॾु आहे ॻोठाणो अब्दुल गनी ख़ासि के लिए। अब्दुल गनी, तव्हां छा था चवणु चाहियो? असां हुकूमत खे ॻोठ मिसाल बरसाति में दाई टही पई वञे, ॻोठ वीरान थी विया, हर को थी वियो आहे। इन जे करे असांजो ॿुधी न साईं, असांजो हर को असांजो लॾे वियो आहे। शहदादकोट को काथे वियो आहे हले। जी जी, ॿुधी अर्ज़ु इहो आहे त असांजो सॼो माली मदद तव्हांजी कई वञे, जेकी थी सघे त असां जी 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 करे सघूं। बिल्कुलु तव्हांजो ही आला ऐवाननि ताईं आवाज़ पहुचायो वेंदो। तव्हांजी वॾी महिरबानी अब्दुल गनी। बल्गो धड़ो बणिजी चुको आहे। ही ॻोठाणो वीचारो हाकिम जेको पंहिंजी फरियाद रिकॉर्ड कराईंदे। जी हाकिम अदा अदा, तव्हां छा था चवणु चाहियो? तव्हांजो ॻोठु घर मुकमल तौरु तबाह थी विया आहिनि, तव्हांखे थधी छांव कोन्हे। साईं असांजो ॻोठु बर्बाद थी वियो आहे। असां सिंध हुकूमत खे इहो अर्ज़ु था कयूं था, असांजी जेकी बि कयो मदद कयो। असांखे हीअ मस्जिद असांजी शहीद थी वई आहे। हे ॿार हे घर ॾिसो, हो मुंहिंजो सोट जो घर, सोरे जो, अलीगुल जो, हाकिम जो, चनेसर जो, हे जेके बि घर आहिनि ॾिसो साईं तव्हां नाज़रीन। असां इहा अपील कयूं था हुकूमत खे, गवर्नमेंट खे, सिंध हुकूमत खे, असांजे अलाह जे नाले ते असांजी मदद कई वञे। असां ग़रीब मिसकीन ऐं ज़्यादा काॾूं बरसाति जो पाणी न पाणी जो सुख, न आबादी जो सुख, कंहिं शइ जो बि सुख न आहे। असां अपील था कयूं, हे नंढड़ा ॿार ॾिसो साईं पहिरियों गाड़े ने हर शइ ख़ुदा वारे असांजी जेके बि मदद करणी अथव त कयो। असां ॿुधी न सफ़ा असां ग़रीब अची विया आहियूं। हे ॾिसो हालियत ॾिसो, मस्जिद असांजी शहीद आहे, जॻहियूं हर शइ था। इहो अर्ज़ु कयूं था त सिंध हुकूमत खे जेके बि असां सां मदद करणी अथनि असां सां कनि। असांजो इहा अपील था कयूं, जेकी बि महिरबानी कयो, असां ग़रीबनि ते महिरबानी कयो। हे वॾो ॻोठु गटरनि जो आहे, मशहूरु ॻोठु आहे, कुबे जी हद में आहे, बगोदड़े जी हद में आहे, हर शइ रूसी हज़ारवाह में आहे। असां सां कंहिं बि इमदादी न मदद कई आहे। पहिरियों घाड़े पुटु तव्हांजे ॻोठ में स्कूल आहे? अच्छा, तव्हांखे किथे घर तव्हांजो ठहियलु आहे? मींहं में तव्हांजो घर ठही वियो आहे? हीअं ॾिसो था 20-25-30 सालनि खां पोल लॻियल आहिनि, पर हिते बिजली जी का बि सहूलियत न आहे। नाज़रीन, ही तव्हां जेका बि तबाही बर्बादी ॾिसो पिया, ही सॼी हिननि मुसलसल जेके ही मींहं वसिया आहिनि उन्हनि मींहनि में थी वियो आहे। ऐं हितां जा ग़रीब माण्हू बेइंतिहा बेवस माण्हू जेके बेइंतिहा परेशान आहिनि। सो हिननि जी सिर्फ़ु इहा ई आहे उमेद त कॾहिं वस वारा असां वटि ईंदा ऐं असांजी मदद कंदा। माण्हू बुख ऐं बदहाली जे करे लॾे विया आहिनि ऐं हितां जेका बि तव्हां ॾिसो पिया नंढड़ा मासूम ॿार ऐं ॻोठ वारनि जी तव्हां सां जेको दर्द भरी कहाणी उन्हनि पंहिंजी बयानु कई। सो असां वस वारनि खे वधि खां वधि अपील कंदासीं त ख़ुदा हिननि इलाइक़नि में बि अचो ऐं जेके असांजा NGOs जा इदारा आहिनि ऐं जेके माली मदद कंदा आहिनि ग़रीबनि मिसकीननि जी, उन्हनि खे घर ठाराईंदा आहिनि, त ख़ुदा हिननि वीचारनि मिसकीननि खे बि घर ठाराए ॾियो ऐं हिननि जी बि माली मदद कई वञे, जीअं घटि में घटि ही पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि। दोस्तों, मुमताज़ ख़ासि के लिए इजाज़त। अल्लाह भाई साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान।